घोट की रिपोर्ट अब्दुल खालिक को आई। घोटकी में शराब गैर मुस्लिम बजाय मुसलमान ऐं मासूम ॿारनि में शराब विकिरो थियण लॻो। आम माण्हू ऐं ॿार मस्जिदुनि दरसगाहुनि बजाय गुतनि जो रुख करण लॻा। तफ़सील मूजिब ज़िले घोटकी में शराब जो विकिरो आम थियण लॻो। हिंदुनि लाइ इजाज़त मिलियल शराब जा गुता सरे आम मुसलमाननि खे शराब विकिरो करण लॻा। मुसलमाननि जो नौजवान नस्ल तबाह। समाजी अॻवान रईस मोहम्मद मलूक भुट्टो ऐं NPCIH लेबर विंग फ़क़ीर शरबत लगारी पारां सूमर ॾींहुं ॾियोरी रोड अनिल कुमार जे गुते ॿाहिरां एहतजाज जो ऐलान करे छॾियो। शरबत लगारी चयो त लेसड़ मिलण जो मक़सदु इहो त नाहे जो मुसलमाननि जे ॿारनि खे शराब जो आदी बणायो पियो वञे। शराब जे करे केतिरा ई नस्ल तबाह थी चुका आहिनि। जॾहिं इस्लाम में शराब मना थियल आहे उन जी इजाज़त ॾियणु ग़लति आहे। पुलिस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल ऐं भते वठण सबबि कार्रवाई नथी करे। ज़िले घोटकी जा सभु गुता बंदि कया वञनि। जेसिताईं गुता बंदि न थींदा तेसिताईं तहरीक जारी रखी वेंदी।